नाज़रीन, बुलेटिन जा आगाज़ में अवां खे ॿुधायूं, सुप्रीम कोर्ट ऑर्डिनेंस जारी करण बाबति लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालती फ़ैसिले में ॼाणायो वियो आहे त हंगामी हालतुनि खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करण आइन जे उबतड़ आहे। आइनी शर्तुनि बिना सदर ऐं गवर्नर्स ऑर्डिनेंस लागू नथा करे सघनि। जमहूरी मुल्क में चूंडियल नुमाइंदनि ज़रिए अवाम पंहिंजी राय जो इज़हार कंदो आहे। सुप्रीम कोर्ट ऑर्डिनेंस जारी करण बाबति लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं नाज़रीन, ऑर्डिनेंस जारी करण बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां 30 सफ़नि ते वधियल फ़ैसिलो जारी कयो वियो, जंहिंमें लिखियो वियो त हंगामी हालतुनि खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करण आइन जे उबतड़ आहे। आइनी शर्तुनि बिना सदर ऐं गवर्नर्स ऑर्डिनेंस लागू नथा करे सघनि। फ़ैसिले में वधीक लिखियो वियो त जमहूरी मुल्क में चूंडियल नुमाइंदनि ज़रिए अवाम पंहिंजी राय जो इज़हार कंदो आहे। अव्हांखे ॿुधायां पियो नाज़रीन, ऑर्डिनेंस जारी करण बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां 30 सफ़नि ते वधियल फ़ैसिलो जारी कयो वियो आहे।